बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सौजरो न्यूज़ में भली कार खानपुर मार में सौजरो न्यूज़ रिपोर्टर अली दोस्त गिरानी मूजिब सरहदवासी जो नंढड़नि ॿारनि समेत खानगढ़ में बुख हड़ताल। पोइ केतिरनि ई सालनि खां महर सरदार जा पाण में इख़्तिलाफ़ जारी आहिनि ऐं उन बावजूद अञा ताईं महर सरदारनि में ठाह न थी सघियो आहे। सरदार मोहम्मद बख्श खान महर सरदार अली गौहर खान महर के हेक करण लाइ सरहदवासी महर बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ पंहिंजे मासूम बचड़नि खे खानगढ़ गौहर पैलेस ॿाहिरां शदीद उस में विहारे बुख हड़ताल क़ाइम करे छॾी, जिते वॾी तादाद में माण्हू पहुची विया। एहतजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं सरदार अली गौहर खान महर के सभु नफ़रतूं ख़त्म करे हेक करण लाइ असीं हिते पहुता आहियूं। उनजो वधीक चवणु हो त खानगढ़ जे महर सरदारनि जा ठाह न थियण ताईं बुख हड़ताल कैंप जारी रहंदी। सरदार अली गौहर खान महर बुख हड़ताल ते पहुची उन्हनि सां ॻाल्हाईंदे चयो त मां सभु इख़्तियार महर बिरादरी खे ॾियां थो, फ़ैसिलो बिरादरी ते आहे। सरदार मोहम्मद बख्श खान बि मुंहिंजो भाउ आहे। मां कराची वञा पियो, हिन ख़ातिरी कराई वापसी ते जेको अव्हांजो फ़ैसिलो हूंदो इहो मूंखे मंज़ूर रहंदो।